अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह लतीफ़ खावड़ी टीवी ॾिसंदड़नि खे सलाम। दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो गानो थो ॿुधायां जेको मूंखे यकीन आहे तव्हां कोन ॿुधो हूंदो, छो त उहो गानो ऑडियो में किथे बि मौजूदु कोन्हे को। फिल्म आहे रत जा रिश्ता। हीअ फिल्म एश सिद्दीकी, मिठड़ा शाल मिलन ऐं जिजल मां खां पोइ ठाही हुई। पर ॿई फिल्म कामयाबु वयूं। हीअ फिल्म बि सुठी हुई ऐं आगा सलीम साहब लिखियलु हुई। ही शाइरी आहे अलीमुद मजरू जी, मूसीक़ार आहे ग़ुलाम अली ऐं ॻायो आहे नाज़ लैला। यकीनन गानो अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो ऐं महिरबानी करे गानो मुकमिल ॿुधिजो। थैंक यू। त मुंहिंजी हयाती ओसिड़ो इंतज़ार थी पई आहे। मुंहिंजो हथ कम में हूंदो आहे पर दिलि तोॾां पई तांघींदी आहे। अलाह जे इंतज़ार जो घड़ियो कॾहिं पूरो थींदियो? नई बनी हार ते खई अथमि, फसल खणा त पोइ तोखे कुंवार बणाए पंहिंजे घर वठी ईंदुसि ऐं तूं पोइ हमेशह लाइ मुंहिंजी थी वेंदीअ। सच जमाल? हा हा सोनी।
असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।